4 इंच नंढी वो केतरी थींदी तो पाण हिसाब कजो। हाणे जेके मुठ का 4 इंच नंढी ॾाढी रखिया इहो बि नूह जी उम्मत खां पहिरीं जन्नत में वेंदो। उन्हनि खे मिलिया 1000 साल। हाणे ही जेको 3-4 साल वारो सभिनी नबी जी उम्मतनि खां पहिरीं जन्नत मिलंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे त अमल खपे। अमल आहे कोन, अमल बचाइण बाक़ी 3 साल। हाणे इहो 3 साल वारो 1.25 लख नबियनि जी उम्मत खां पहिरीं जन्नत में की वञे। वो अल्लाह से हिन उम्मत खे ॾिना पैकेज। हाणे त मोबाइल जो ज़मानो आहे, पैकेज सम्झो थो न या कोन था सम्झो पैकेज कीअं थींदो आहे। अॻे सम्झ में कोन हूंदो, माण्हू जरा नवां ख़बर कोन्हे त पैकेज ख़बर कीअं थींदो आहे। हाणे त अल्लाह जी भलाई सां नंढे वॾे हथ में मोबाइल आहे, सभु पैकेज सम्झूं था। अल्लाह से हिन उम्मत खे ॾिना पैकेज। पैकेज ॾिनई तव्हां त ही उम्मत 1.25 लख नबियनि जी उम्मत खां बि पहिरीं जन्नत में वञे। आऊं तो चवां सुभाणे पहिरीं असांखे पैकेज में कहिड़ो पैकेज आहे? 3 रोज़ा रमज़ान जा रखो, 6 रोज़ा शवाल जा रखो। घणा थींदा? 45। तव्हां खां तो पुछां, मौलवियुनि खे कोन थो तकलीफ़ ॾियां। 36 अचे थो हिसाब? 36 3 रोज़ा रमज़ान जा, 6 रोज़ा शवाल जा। पोइ चवंदा आहियूं असीं अल्लाह नुक्ते नवाज़ आहे। छा? अल्लाह नुक्ते नवाज़ आहे। 36 रोज़ा रखियासीं, अॻियां रोज़ हिकिड़ो नुक्तो अल्लाह से ॾिनो। हाणे इहे थी विया 360 साल जा ॾींहं। घणा थिया? 360। असां रोज़ा रखियासीं 36। अल्लाह से नुक्तो ॾेई उनखे 360 रोज़ेदार करे छॾी। ओ हिन रमज़ान जे चंड ताईं असीं ख़ुदा वटि रोज़ा हितां आहियूं। पैकेज 360। हाणे जिन 6 महीना रोज़ा रखंदा उहे असांखे पहुचंदा छा? उहे त असांखे असां रखिया सॼो साल रोज़ा, हुननि रखिया न 60 रोज़ा। पोइ वरी ॿियो बि ॿुध, 30 रमज़ान जा, पोइ 30 थियनि त बि 32 जो, 29 थियनि त बि 32 जो मिलंदो। सवाब घटि बि कोन कोन्हे। असांजा हिकिड़ा वॾा दरवेश मुस्लमान थींदा आहिनि, हू त कोन ॻाल्हाइनि, पर के मौलवी जे पासे में वेंदा, के ॾाढी वारे पासे में बि पोइ चवंदा दुआ करियो त 30 रमज़ान जा रोज़ा पूरा थियनि। बाबा तूं पाण रखे त पोइ 30 भले रोज़ा रख। असां मौलवियुनि खे ख़ुदा जे वास्ते गिची में न पहुतो, असीं त 25-26 जे चकर में आहियूं। पाण रखण खां अंगूठा मौलवियुनि खे गिची में ॿधंदा। दुआ करियो 30 थियनि। छो 30 त 29 में सवाब घणे जो मिलंदो? 30 जो। हर को 30 ख़ुदा खां घुरण ज़रूरी आहे, थोरे मां कमु थिए पियो। हाणे पैकेज वरी क़द्र जी रात असांखे मिली। ॿियो पैकेज सुभाणे चवंदा हलो वरी क़द्र जी घड़ियूं असांखे मिलियूं। हल बा हिक ही रात में 83 वरे इबादत जो सवाब। पैकेज सोमाणी नमाज जमा सां पढ़ो, फजर जी नमाज में जमा सां पढ़जो। रात जा 2 पलांद काबू झलजो। सोमाणी जमा सां, फजर जमा सां। रात जा 2 पलांद काबू झलजो। रात जे पेट में तू गुनाह न कर, जडो कम न कर, टीवी न ॾिस ऐं सवड़ जे अंदरां टच न हलाइजे। हाँ वधीक कोन थो मथां तव्हां सम्झो त ग़लति लफ़्ज़ो ॻाल्हाए, मिसकाल सम्झी विया आहियो न। उहो सवड़ जे अंदरां ऐं काबू जे अंदरि टच न हलाए। सॼी राति सुतो पियो जो फजर जे टाइम नमाज जमा सां पढ़ंदा आहिनि। अल्लाह से मलाइकनि खे चवंदो मलाइको पूरी राति मुंहिंजे बाने जी इबादत में लिखो। पैकेज पूरी राति इबादत जो। सॼी ज़िंदगी नमाज़ूं पढ़ियूं थी, रोज़ा ज़कातूं ख़ैर ख़ैरातूं पचाड़ियो, पीरी थी वेली, अखियूं कम छॾे वियूं, हथ पेर कम नथा कनि। अॻे रोज़ाना जमात सां पढ़ंदा हुआसीं, हाणे जमात खे नथा पहुचो। अॻे रोज़ाना तिलावत कंदा, हाणे तिलावत नथी पहुचे। अॻे रोज़ाना ताजुद करे वही कोन, हाणे ताजुद खे नथा पहुचूं, घर वेठा आहियूं। करे अल्लाह जी ज़ात मलाइकनि खे चवंदा मलाइको मुंहिंजे बाने खे ताजुद जो सवाब पूरो ॾिजो, मुझे बानन के ओ तिलावत जो सवाब ॾिजो, जमात जो सवाब ॾिजो। या अल्लाह कम कुझु कोन थो करे, सॼो ॾींहुं माठ कयो, घर वारनि जो मथो वेठो खाए, छा इनखे बि एॾो वॾो सवाब ॾियो? तॾहिं रब जी ज़ात जवाब ॾिए थी मलाइको बुखी हुकूमत बपोड़े मास्तर खे अधु पघार भरे ॾींदी आहे। अल्लाह जी ज़ात मिस्कीन कोन्हे, मुंहिंजे बाने खे पूरे जो पूरो सवाब ॾेई छॾियो। मौलवी आमन मला अची वियो आहे न,
चे खान खादिम सब खुदा जो रिज़्क खाई दे ॾिठुम ॻोठ गबरू सब गणन जे ॻाल्हि लॻाई दे ॾिठुम पीर पैगंबर पढ़िया सब पांद पाई दे ॾिठुम सब मलक मुरसल वली मोहताज मालिक वटि ॾिठुम पाण हिकु चरखो चलाए ॿिया चलण चटपट ॾिठुम मटन मालिक जो ॾिठुम ढोला ॾठम झटपट ॾिठुम पेश पालन हार परवर सौ सॼे ऐं सौ खबे सब जा सब अल्लाह जे दर्जा पेनार गदागर फकीर खुदा जे दरता पिनन अल्लाह जे खजाने में काई खोट काने का अल्लाह जी मर्ज़ी आहे ते हिनन के सब खां पहिरीं जन्नत में छॾिजे तवज्जो आहे इन करे असुल त क़बूल असांजा अमल पर असांजो नक़ल ऐं फोटो कापी बि ख़ुदा वटि क़बूल आहिनि असांजो नक़ल बि क़बूल कापी बि क़बूल अबा स्कूलनि में कापी कंदासीं त मास्टर असांखे कापी केस में ॿधंदा सम्झो पिया हाणे सभु हेॾा ॾिसो हले छा आहे ॾिसी वठो रिसर्च था करियो पाण ॻाल्हि मुंहिंजी उते छुटी तवजो अल्लाह जी असांजो असुल त क़बूल पर असांजी कापी बि ख़ुदा वटि क़बूल स्कूलनि में कापी कंदासीं त कापी केस में ॿधबासीं ऐं तव्हां